शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। रुकन बुरड़ा GDA UC 39 किरकिरी पारां चूंड सरगर्मियों तेज़। GDA UC चेयरमैन जे उम्मीदवार रईस याकूब बिरोही जी मेज़बानी में गोठ हाजी उर्स बिरोही में मुख़्तलिफ़ बिरादरनि जी कार्नर गॾिजाणी कई वई। गॾिजाणी ख़ुसूसी तौर ते GDA MPA खलीफ़ो वरहाम फ़कीर ख़ासकेली, तालका सदर फ़कीर अलबेलो मंगरियो, सलीम निज़ामानी, फ़कीर जमील वसान, राणा आबिद राजपूत, मोहम्मद अली ख़ासकेली, हाजी इलाही बख्श बिरोही, हसन बिरोही, मीरो खान कुट्टी, मोहम्मद अली हिंगोरो, फतेह मोहम्मद बिरोही, गुलाम मुस्तफ़ा बिरोही, ईदन बिरोही, डॉक्टर समराज बील, फौजी मलूक ख़ासकेली, एजाज ख़ासकेली, सिकंदर शर समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि शिरकत कई। कार्नर गॾिजाणीअ खे MPA खलीफ़े वरहाम फ़कीर ख़ासकेली, फ़कीर अलबेलो मंगरियो, फ़कीर जमील वसान, राणा आबिद राजपूत ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीर साईं पागार जी क़यादत में GDA सिंध जे माण्हुनि जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदड़ पार्टी आहे। UC किरकिरी समेत ज़िले सांगर जो अवाम GDA सां गॾु आहे। 26 जून ते कामयाबी असांजी थींदी। करप्शन ज़रिए सिंध खे तबाह कंदड़ असांजे मुखालफ़नि जो सियासी तौर ते 26 जून खां अॻु सियासी सिज लही चुको आहे। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद।